दोस्तों उम्मीद है ठीक ठाक हूंदव, सब खैरियत सां हूंदव। अॼु तव्हांजे लाइ मास्टर मंज़ूर जो एल्बम आहे पंजों बरखा में। मां सम्झां थो त जंहिं एल्बम जी तव्हांखे ज़रूरत हुई उहो एल्बम ही आहे। ऐं हिन एल्बम जा खोड़ सारा गीत जेके आहिनि सुपर हिट आहिनि, बहितरीनु आहिनि। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त हिन एल्बम जी हिकिड़ी माना ॻाल्हि थी हुई, कंहिं परस्तारनि जे वातां ॿुधी हुई ॻाल्हि। उहा ॻाल्हि हीअं हुई त जीअं हे फ़ोटू लॻल आहे मास्टर मंज़ूर जो, हीअ जेको बैकग्राउंड में फ़ोटू आहे त असल में फ़ोटू इहो ॾिनो हुयो कंपनी वारे। पोइ हिन चयो त माना डबल करे रखूं ऐं नंढो करे रखूं, त इन ते मास्टर मंज़ूर इतराज़ कयो हो त माना तस्वीर हिकिड़ी लॻायो, या फुल लॻायो या हाफ लॻायो, पर माना लॻायो हिकिड़ी। हाणे हिन में मुंहिंजी तस्वीर नंढड़ी करे विया हो, माना सही नज़र नथी अचे। इहे ॻाल्हियूं थियूं हुयूं कुझु, पोइ हाणे रब ॼाणे कूड़ हुयो या सच हुयो, पर जेतिरी मूंखे ख़बर आहे त इहे ॻाल्हियूं थियूं हुयूं। माना मास्टर मंज़ूर जो चवणु इहो हुयो त मुंहिंजी तस्वीर जेका आहे जंहिंमें फुल बीठो आहियां मां, इहा वॾी करे हणो, या वरी इहा कटे छॾियो त बैकग्राउंड वारी तस्वीर जेका आहे त उहा वॾी करे हणो। ऐं तव्हां दोस्तनि खे ॿुधायां त काफ़ी ॻाल्हियूं हूंदियूं बि आहिनि न, ऐं एल्बम में शेयर न करे सघंदो आहियां। उहो इन जे करे छो जो मां चवंदो आहियां त वीडियो ॾिसे कोई जेको थो त उहो बोर न थिए, त अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं हिन शुरू कयूं आहिनि। मेन मक़सदु वारी ॻाल्हि इहा आहे त एल्बम में जेके गीत आहिनि उहे ॿुधाईंदासीं अव्हांखे, ऐं अव्हांजा कमेंट्स हूंदा त उहे शामिलु कंदासीं। ठीकु आहे दोस्तो, हाणे हलूं था हिन ॾे। ॾिसूं, हिकिड़े दोस्त कमेंट्स कया हुया अॻे मास्टर मंज़ूर जी एल्बम ते, ॿिया दोस्त शायदि नाराज़ आहिनि, त उन दोस्त जी कमेंट्स शामिलु कयूं। अॻे एल्बम ते बसि कमेंट्स आहे वहीद भाउ जो। वहीद लिखियो आहे त फेवरेट सिंगर आहे मास्टर मंज़ूर मुंहिंजो। उनखां एल्बम माना टियों मुंहिंजी पसंदि जो आहे। उनखां पोइ वेरी नाइस पिक्चर। वॾी महिरबानी वहीद, लख कुर्ब। ऐं हाणे तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि। पहिरियों गीत जेको लिखियो आहे वहीद हकड़े साहब लिखियो आहे, वहीद हकड़े लिखियो आहे त दिलि मूंखे माराए छॾियो। ऐं उनखां पोइ ॿियो आहे जहिड़ो बि आहियां मुंहिंजो आहे, अयाज़ गुल जी शाइरी आहे। उनखां पोइ ग़ुलाम क़ादिर घायल मरहूम साहब जी शाइरी आहे, मूं बंगला ठाहिया तुंहिंजे लाइ। उनखां पोइ आहे ज़फ़र ॾेथो जो VIP कलाम, ज़बरदस्त कलाम, मशहूरु कलाम, मूंखे कहिड़ी ख़बर कंदे ईअं दिलबर। उनखां पोइ असगर खोसे जी शाइरी परदेस वञण वारा, तमामु बहितरीनु गीत आहे। उनखां पोइ सागर शाह जी शाइरी आहे, मां बि केॾो चरियो आहियां तुंहिंजे पोयां। उनखां पोइ आहे किफ़ायत साहब जी शाइरी आहे, वाह साईं वाह, गीत जा बोल आहिनि। उनखां पोइ ग़ुलाम सत्तार जी शाइरी आहे, अकेलो करे हलियो वएं सोना परदेस में, तमामु बहितरीनु ज़बरदस्त। उनखां पोइ पीर बख़्श साहब जी शाइरी आहे, हर जाइ वधी वई बेक़रारी। उनखां पोइ अमीर जान जी शाइरी आहे, मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे वएं, या मूंखे ज़िंदगी ज़हर करे छॾी। थोरो उबतो सुबतो लिखियलु आहे बोल। इंशाल्लाह वीडियो मूंखे पसंदि ईंदो, एल्बम सुठो आहे, बहितरीनु आहे, गीत भला अथसि।